ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ 12/9/2025। अव्यक्त बाप दादा जो रिवाइज को 17/3/2007। अॼु जी मूल्य जो टॉपिक आहे श्रेष्ठ वृत्ति सां शक्तिशाली वाइब्रेशन ऐं वायुमंडल ठाहिण जो तीव्र पुरुषार्थ करो। दुआयूं ॾियो, दुआयूं वठो। अॼु प्यार और शक्ति जे सागर बाप दादा पंहिंजी स्नेही सिकी लदे लाडले ॿारनि सां मिलणु आहिनि। अॼु प्यार और शक्ति जे सागर बाप दादा पंहिंजी स्नेही सिकी लदे लाडले ॿारनि सां मिलणु आहिनि। सभी ॿार बि दूर दूर सां स्नेह जी आकर्षण सां मिलन मल्हाइण लाइ पहुची आहिनि। चाहे सम्मुख वेठा आहिनि, चाहे देश विदेश में वेठे हुए स्नेह जो मिलन मल्हाइनि था। बाप दादा चारों ओर जे सर्व स्नेही सर्व सहयोगी साथी ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि। बाप दादा चारों ओर जे सर्व स्नेही सर्व सहयोगी साथी ॿारनि खे ॾिसी हर्षित था थियनि। बाप दादा ॾिसनि था मेजॉरिटी ॿारनि जे दिलि में हिकु ई संकल्प आहे कि हाणे जल्दी जल्दी बाप खे प्रत्यक्ष करूं। बाबा चईंदा आहिनि सभी ॿारनि जो उमंग ॾाढो सुठो आहे, लेकिन बाप खे प्रत्यक्ष तॾहिं करे सघंदा जॾहिं पहिरियों पंहिंजे पाण खे बाप समान संपन्न संपूर्ण प्रत्यक्ष कंदा। त ॿार पुछंदा आहिनि बाबा सां कि कॾहिं प्रत्यक्ष थींदा, ऐं बाप ॿारनि सां पुछंदा आहिनि तव्हां ॿुधायो तव्हां कॾहिं स्वयं खे बाप समान प्रत्यक्ष कंदा। पंहिंजे संपन्न ठहिण जी डेट फिक्स कई आहे। फॉरेन वारा त चईंदा आहिनि 1 साल पहिरियों डेट फिक्स कबी आहे त पंहिंजे खे बाप समान ठाहिण जी आपस में मीटिंग करे डेट फिक्स करो। कंहिं ॾींहुं असां बाप समान थी वेंदासीं। उहा डेट हाणे फिक्स करे बाबा खे ॿुधायो। बाप दादा ॾिसंदा आहिनि अॼुकल्ह त हर वर्ग जी मीटिंग ॾाढी थींदी आहे। डबल फॉरनर्स जी बि मीटिंग आहे। बाप दादा ॿुधी ॾाढी सुठी लॻी। सभु मीटिंग्स बाप दादा वटि पहुची वेंदियूं आहिनि। त बाप दादा पुछंदा आहिनि कि हिन जी डेट कॾहिं फिक्स कई आहे। छा इहा डेट ड्रामा फिक्स कंदा या तव्हां फिक्स कंदव? केरु कंदो? लक्ष्य त सभिनि रखियो ई आहे न, ऐं लक्ष्य ॾाढो सुठे ते सुठो आहे, बढ़िया ते बढ़िया रखियो बि आहे। हाणे सिर्फ़ु जीअं लक्ष्य रखियो हुन प्रमाण लक्षण श्रेष्ठ लक्ष्य जे समान ठाहिणा आहिनि। 5 लक्षण श्रेष्ठ लक्ष्य जे समान ठाहिणो आहे। हाणे लक्ष्य ऐं लक्षण में अंतर आहे। जॾहिं लक्ष्य ऐं लक्षण समान थी वेंदा त लक्ष्य प्रैक्टिकल में अची वेंदो है न। जॾहिं लक्ष्य ऐं लक्षण समान थी वेंदा त लक्ष्य जो रखियो उहो प्रैक्टिकल में अची वेंदो। सभी ॿार जॾहिं अमृत वेला मिलन मल्हाईंदा आहिनि ऐं संकल्प कंदा आहिनि त उहो ॾाढो सुठो कंदा आहिनि। बाप दादा चारों ओर जे हर ॿार जी रोह रियान ॿुधंदा आहिनि। ॾाढो सुंदर ॻाल्हियूं कंदा आहिनि। पुरुषार्थ बि ॾाढो सुठो कंदा आहिनि, लेकिन पुरुषार्थ में हिकु ॻाल्हि जी तीव्रता खपे। पुरुषार्थ आहे लेकिन तीव्र पुरुषार्थ खपे। तीव्रता जी दृढ़ता हुन जी एडिशन खपे, है न। पुरुषार्थ ॾाढो सुठो आहे, लेकिन पुरुषार्थ में हिकु ॻाल्हि जी तीव्रता खपे। पुरुषार्थ आहे लेकिन तीव्र पुरुषार्थ खपे। हाणे तीव्रता जी दृढ़ता हुन जी एडिशन खपे। बाप दादा जी हर ॿार जे प्रति यही आशा कि समय प्रमाण हर हिकु तीव्र पुरुषार्थ ई ठहे। चाहे नंबरवार आहिनि, बाप दादा ॼाणंदा आहिनि, लेकिन नंबरवार में बि तीव्र पुरुषार्थ सदा रहे। मतिलबु जो जेतिरो बि पुरुषार्थ कंदो आहे हुन में तीव्र रहे, हुन जी आवश्यकता आहे। समय संपन्न थियण में तीव्रता सां हले थो, लेकिन हाणे ॿारनि खे बाप समान ठहिणो ई आहे, इहा निश्चित ई आहे। सिर्फ़ु हिन में तीव्रता खपे। हर हिकु पंहिंजे खे चेक करे कि मां सदा तीव्र पुरुषार्थ ई आहियां।
छो जी पुरुषारत में पेपर त ॾाढा ईंदा ई आहिनि ऐं अचणा ई आहिनि, लेकिन तीव्र पुरुषारत जे लाइ पेपर में पास थियणु एतिरो ई निश्चित आहे कि तीव्र पुरुषारत ई पेपर में पास थियल ई आहे, थियणो ई आहे, न थियल ई आहे, इहा निश्चित आहे। सेवा में सभी सुठी रुचि सां सभु सेवा करनि था, लेकिन बाप दादा पहिरियों बि चयो आहे कि वर्तमान समय जे प्रमाण हिकु ई समय ते मनसा वाचा ऐं कर्मणा अर्थात चलन ऐं चेहरे द्वारा टई प्रकार जी सेवा खपे। हाणे मनसा वाचा कर्मणा अर्थात चलन ऐं चेहरे द्वारा टई प्रकार सां सेवा खपे। मनसा द्वारा अनुभव कराइण, वाणी द्वारा ज्ञान जे खजाननि जो परिचय कराइण, चलन व चेहरे द्वारा संपूर्ण योगी जीवन जे प्रैक्टिकल रूप जो अनुभव कराइण, टई सेवा हिकु समय खपे। मनसा द्वारा अनुभव, वाणी द्वारा ज्ञान खजाननि जो परिचय कराइण, चलन व चेहरे द्वारा संपूर्ण योगी जीवन जो प्रैक्टिकल रूप जो अनुभव कराइण, टई सेवा हाणे हिकु ई समय खपे, अलॻि अलॻि न। समय कमु आहे, सेवा हाणे बि ॾाढी करणी आहे। बाप दादा ॾिठो आहे कि सभिनि खां सहज सेवा जो साधन आहे वृत्ति द्वारा वाइब्रेशन ठाहिण, वाइब्रेशन द्वारा वायुमंडल ठाहिण। शुद्धी वृत्ति सभिनि जी तेज साधन आहे। जीअं साइंस जी रॉकेट फास्ट वेंदी आहे, वैसे तव्हांजी रूहानी शुभकामना जी वृत्ति दृष्टि ऐं सृष्टि खे बदिले छॾंदी। असांजी शुभकामना जी जेकी वृत्ति रहंदी कि ईअं लॻंदो आहे न कि अरे वरी गुस्सो न करे, वरी ईअं न करे, तव्हां चओ कोई कुझु न कंदो, सभु शांति रहंदा, सुखी रहंदा, सभु सुठी रीति कमु कंदा, कोई लड़दा झगड़दा न। ये वृत्ति रखो कि सभु कमु निर्विघ्न थी वेंदो, सभु मिली जुली करे रहंदा, कोई कंहिंसां ग़लति कमु न कंदो, सभिनि जी दृष्टि वृत्ति सभु सुठी रहंदी। ये तव्हां पंहिंजी वृत्ति में रखो त दृष्टि बि ओड़ी रहंदी ऐं सृष्टि बि ओड़ी थी वेंदी। हिकु स्थान ते वेठे बि वृत्ति द्वारा सेवा करे सघंदा आहियो। ॿुधी हुई ॻाल्हि पोइ बि भुलिजी सघंदी आहे, लेकिन जो वायुमंडल जो अनुभव थींदो आहे न, उहो भुलिजंदो न आहे। जीअं मधुबन में अनुभव कयो कि ब्रह्मा बाप जी कर्म भूमि, योग भूमि, चरित्र भूमि जो वायुमंडल आहे न, है न, त हाणे ताईं बि ॾिसो हर हिकु हुन वायुमंडल जो अनुभव कंदो आहे, उहो भुलिजंदो न आहे। केरु करे सघंदो आहे? जो देही अभिमानी स्थिति में उते थोरो बि अभ्यास कंदो न, त हुन वायुमंडल जो उन्हनि खे अनुभव थींदो। वायुमंडल जो अनुभव दिलि में छपिजी वेंदो आहे। त वाणी द्वारा वॾा प्रोग्राम्स त कंदा ई आहियो, लेकिन हर हिक खे पंहिंजी श्रेष्ठ रूहानी वृत्ति वाइब्रेशन सां वायुमंडल ठाहिणो। लेकिन वृत्ति रूहानी ऐं शक्तिशाली तॾहिं थींदी जॾहिं पंहिंजी दिलि में, मन में कंहिंजे प्रति बि उल्टी वृत्ति जा वाइब्रेशन न हूंदा। असांजी वृत्ति में रूहानियत ऐं शक्तिशाली कॾहिं थींदी जॾहिं असांजे दिलि में, मन में कंहिंजे प्रति बि उल्टी वृत्ति जा वाइब्रेशन न हूंदा। पंहिंजे मन जी वृत्ति सदा स्वच्छ हुजे कहिड़ी बि आत्मा जे प्रति अगरि कोई व्यर्थ वृत्ति व ज्ञान जे हिसाब सां नेगेटिव वृत्ति आहे त नेगेटिव माना किचिड़ो। अगरि मन में किचिड़ो आहे, है ना, अगरि मन में किचिड़ो आहे त शुभ वृत्ति सां सेवा न करे सघंदा। त पहिरियों पंहिंजे खे चेक करो कि मुंहिंजे मन जी वृत्ति शुभ रूहानी आहे सर्व जे प्रति। नेगेटिव वृत्ति खे बि पंहिंजी शुभ भावना, शुभकामना सां नेगेटिव खे बि पॉजिटिव में चेंज करे सघंदा आहियो। छो जी नेगेटिव सां पंहिंजे ई मन में परेशानी त थींदी आहे न, वेस्ट थॉट सां हलंदा ई आहिनि। त पहिरियों पंहिंजे खे चेक करो कि मुंहिंजे मन में कोई खिटखिट त न आहे, नंबरवार त आहे न, सुठा बि आहिनि,
त साथ में खिटखिट वारा बि आहिनि, लेकिन हिकु इहे अहिड़ो आहे, इहे सम्झणु सुठो आहे। जो रॉन्ग आहे उनखे रॉन्ग सम्झणु, जो राइट आहे उनखे राइट सम्झणो आहे, लेकिन दिलि में न विहारणो आहे कि इहे अहिड़ो आहे। छो जी दिलि में ई विहारणो आहे, चलो आहे कोई न, बदिली वेंदो, सुधरी वेंदो, है न। हुनजे लाइ करे असां दिलि में रखंदासीं त जॾहिं बि मिलंदासीं हुनखे उन ई दृष्टि सां ॾिसंदासीं। ऐं अगरि सम्झो कोई क्रोधी आहे, असां चईंदासीं, सोचंदासीं चल ठीकु आहे, शांत थी वेंदो, शांत थी वेंदो, त नेक्स्ट टाइम जॾहिं बि असां मिलंदासीं त असां शांती जो दान करे मिलंदासीं, है न, कि ईअं शांत रहंदो, कुझु न कंदो। त बाबा चवनि था रॉन्ग ऐं राइट सम्झणो त आहे, लेकिन दिलि में न विहारणो आहे। सम्झणु अलॻि ॻाल्हि आहे, नॉलेजफुल ठहिणु सुठो आहे। रॉन्ग खे रॉन्ग त चईंदव। कई बार चईंदा आहिनि बाबा तव्हांखे पतो न आहे इहे कीअं आहिनि, है न। तव्हां ॾिसो न त पतो पए, न कि कहिड़ा आहिनि। बाबा मञदा आहिनि, तव्हांजे चइण खां पहिरियों बाबा मञदा आहिनि कि अहिड़ा आहिनि, लेकिन अहिड़ी ॻाल्हियुनि खे पंहिंजे दिलि में वृत्ति में रखण सां स्वयं बि त परेशान थींदा आहियो। ख़राबु चीज़ अगरि मन में आहे, दिलि में आहे, त जाते ख़राबु चीज़ वेस्ट थॉट्स आहिनि, उहो विश्व कल्याणकारी कीअं ठहींदा। तव्हां सभिनि जो ऑक्यूपेशन छा आहे? कोई चईंदो असां लंडन जे कल्याणकारी आहियूं, दिल्ली जे कल्याणकारी आहियूं, यूपी जे कल्याणकारी आहियूं, ईअं चईंदव, या जाते बि रहंदा आहियो हलो देश न त सेंटर कल्याणकारी, ऑक्यूपेशन सभु इहे ई ॿुधाईंदा आहिनि कि विश्व कल्याणकारी आहियूं। त सभु केरु आहिनि? विश्व कल्याणकारी आहिनि त हथु उठायो, सभिनि हथु उठायो। विश्व कल्याणकारी सुठो आहे। त मन में कोई बि ख़राबी त न आहे न। सम्झणु अलॻि चीज़ आहे, सम्झो भले इहा राइट आहे, इहा रॉन्ग आहे, लेकिन मन में न विहारो। मन में वृत्ति रखण सां दृष्टि सृष्टि बदिली वेंदी आहे। मन में रखो सभी सुठा आहिनि। बाप दादा होमवर्क ॾिनो हुई, छा ॾिनो हुई? सभिनि खां सहज पुरुषार्थ जो सभी करे सघंदा आहियूं। माताएं बि करे सघंदा आहियूं, ॿुढा बि करे सघंदा आहिनि, युवा बि करे सघंदा आहिनि, ॿार बि करे सघंदा आहिनि। उहा इहा ई विधि आहे। सिर्फ़ु हिकु कमु करो, कंहिंजे बि संपर्क में अचो, दुआयूं ॾियो, दुआयूं वठो, चाहे उहा बदुआ ॾिए, लेकिन तव्हां कोर्स छा कराईंदा आहियो? नेगेटिव खे पॉज़िटिव में बदिलण जो न, त पंहिंजे खे बि हुन समय कोर्स करायो। चैलेंज छा आहे? चैलेंज आहे कि प्रकृति खे बि तमोगुणी सां सतोगुणी ठहिणो ई आहे। ये चैलेंज आहे न। तव्हां सभिनि इहे चैलेंज कई आहे कि प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहिणो आहे न। कंध हिलायो, हथ हिलायो, ॾिसो, देखा देखी न हिलाइणो, दिलि सां हिलाइणो आहे। छो जी हाणे समय प्रमाण वृत्ति सां वायुमंडल ठाहिण जी तीव्र पुरुषार्थ जी आवश्यकता आहे, है न। वृत्ति में रखो, सभु निर्विघ्न रहे, सभु बाप समान थी वञनि, सभिनि खे संदेश मिले वञे, सभु कमु ठीकु रीति थी वञे। पंहिंजी वृत्ति हमेशह ठीकु रखो, हुन में कॾहिं बि कोई नेगेटिविटी न अचे, है न। त वृत्ति सां वायुमंडल ठाहिण सां तीव्र पुरुषार्थ जी आवश्यकता आहे। त वृत्ति में अगरि जरा बि किचिड़ो हूंदो त वृत्ति सां वायुमंडल कीअं ठहींदो? प्रकृति ताईं तव्हांजो वाइब्रेशन वेंदो आहे न, वाणी त न वेंदी न। प्रकृति ताईं तव्हांजा वाइब्रेशन वेंदा, वाणी न वेंदी। वाइब्रेशन वेंदा ऐं वाइब्रेशन ठहींदा आहिनि वृत्ति सां, है न। वृत्ति सां वाइब्रेशन ठहींदा आहिनि, वाइब्रेशन सां वायुमंडल ठहींदो आहे, है न। सम्झो कोई तव्हां कमु था करो, अगरि तव्हांखे लॻे थो हुते कोई बारिश न पइजी वञे, त तव्हां पंहिंजी वृत्ति में रखो कि न, बारिश न पईंदी। ऐं संगठन में हूंदो, सभु संगठित रूप में कंदा, त छा थींदो?
उस संगठन जो किलो पइजी पियो वञे त असां प्रकृति खे बि रोके सघंदा आहियूं, है न। लेकिन हिकु बि कमज़ोर संकल्प वारो न खपे, है न। तॾहिं पोइ वायुमंडल ठहींदो। मधुबन में बि सभु हिकु जीअं त न आहिनि न, लेकिन ब्रह्मा बाप ऐं अनन्य ॿारनि जी वृत्ति द्वारा तीव्र पुरुषार्थ द्वारा वायुमंडल ठहियो। जीअं ब्रह्मा बाबा दादियुनि उते तपस्या कई त जो बाबा जी मुरली हुई, जो बाबा जा शुभ संकल्प हुया, त सोचो केॾी सारी आत्माएं उते हूअं ई पंहिंजी सोच ठाती आहे, पंहिंजा संस्कार उहो ई सोच रखी त जीअं उहो जो पंहिंजो जो संकल्प कनि, पंहिंजी जो वृत्ति में रखनि, हुन सां जीअं बाबा जा घर हिकु कवच जीअं ठहियल आहिनि, है न। त उते कोई बि माण्हू ईअं कुझु ग़लति कमु न करे सघंदो आहे। त वृत्ति द्वारा तीव्र हुते कोई बि वेंदो आहे त संकल्प कंदो मां पुरुषार्थ जे लाइ, कुझु छॾण जे लाइ, त उहो जल्दी छॾामिजी वेंदा आहिनि, उहो जल्दी धारणा थींदी आहे। पर कंहिंजो जेका देही अभिमानी रहंदा आहिनि, जेका देह अभिमानी रहंदा आहिनि, उहो न, देही अभिमानी वारा बची सघंदा आहिनि, है न। त तीव्र पुरुषार्थ द्वारा वायुमंडल ठहियो। तव्हां सभिनि जी दादी यादि आहे न, यादि कंदी आहे। दादी जी विशेषता सभु अॼु तव्हांजी दादी यादि अचे थी। दादी जी विशेषता छा ॾिठी, कीअं कंट्रोल कई, कॾहिं बि कंहिंजी बि वृत्ति वारनि जी कमी दादी मन में न रखी, सभिनि खे उमंग दिलाईं। तव्हांजी जगदम्बा मां वायुमंडल ठातई न, ॼाणंदे हुए बि पंहिंजी वृत्ति सदा शुभ रखई, जंहिंसां वायुमंडल जो अनुभव तव्हां हाणे बि करो था। त चाहे फॉलो फादर आहे, लेकिन बाप दादा हमेशह चवंदा आहिनि कि हर हिक जी विशेषता खे ॼाणे हुन विशेषता खे तव्हां अपनायो। ॾिसो बाबा छा था चवनि, हर हिकु ॿार में इहे नोट करिणो आहे। बाबा जो ॿार जो ठहियो, उन हिकु ॿार में चाहे 3 नंबर ते आहे, लेकिन ड्रामा जी विशेषता बाप दादा जो वरदान आहे सभी ॿारनि में, चाहे 99 में भी, चाहे 99 ग़लतियूं भी हुजनि, लेकिन हर हिक में जो बाबा जो ॿार ठहियो आहे उन में विशेषता ज़रूरु आहे। जे विशेषता सां मुंहिंजो बाबा चइण जो हक़दारु आहे, परवश आहिनि, लेकिन बाप सां प्यार अटूट रहंदो आहे न। हिन करे बाप दादा हाणे समय जी समीपता अनुसार हर हिक जो भी बाप जे स्थान आहिनि, चाहे गांव में, चाहे वॾा जोन में, सेंटर्स थे, हर हिक जो भी बाप जा स्थान आहिनि, चाहे गांव, वॾा सेंटर्स, वॾा जोन, लेकिन हर हिक स्थान और साथियुनि में श्रेष्ठ वृत्ति जो वायुमंडल आवश्यक आहे। बस हिकु अक्षर यादि रखो, अगरि कोई बदुआ ॾींदो आहे त वठण वारा के छा, ॾियण वारो वठण वारो हिकु हूंदो आहे या ॿ। अगरि कोई तव्हांखे कोई ख़राबु चीज़ ॾे, तव्हां छा कंदव, पाण वटि रखंदव या वापसि कंदव या फिटी करे छॾंदव कि अलमारी में संभाले करे रखंदव। जो दिलि में संभालण वारा त दिलि में संभालण वारो न खपे, छो जी दिलि में त असांजे बाप दादा आहे, त के छा बि कई असांखे कोई ॿुधाए त बि असांखे पतो न आहे, छो जी असांजे दिलि में त बाप दादा आहे। असांजे दिलि में त बाप दादा आहे, त तव्हांजी दिलि बाप दादा जो तख़्त आहे न। हिन करे हिकु शब्द हाणे मन में पको यादि करे वठो, मुख में न, मन में यादि करो। दुआयूं ॾियणियूं आहिनि, दुआयूं वठणियूं आहिनि।
कोई भी नेगेटिव ॻाल्हि मन में न रखो। अच्छा, हिकु कन सां ॿुधो ॿिए कन सां कढी छॾियो त तव्हांजो कमु ई आहे कि इहे तव्हांजो कमु आहे या ॿिए जो। तॾहिं ई विश्व में आत्माउनि में फास्ट गति जी सेवा वृत्ति सां वायुमंडल ठाहिण जी करे सघंदव। विश्व परिवर्तन करिणो आहे न त छा यादि रखंदव? यादि रखियो मन में दुआ शब्द यादि रखो बसि। छो जी ॾिसो कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, असांजे जड़ चित्र छा ॾींदा आहिनि? दुआयूं ॾींदा आहिनि न, दुआ ॾींदा आहिनि न। मंदर में वेंदा आहिनि त छा मांगदा आहिनि? दुआ मांगदा आहिनि न। दुआ मिलंदी आहे तॾहिं त दुआ मांगदा आहिनि न। तव्हांजे जड़ चित्र लास्ट जनम में बि आत्माउनि खे दुआ ॾिनी। ॾिसो मूर्ति सां कहिड़ी माण्हुनि खे भावना हूंदी आहे न, त मूर्तियुनि द्वारा माण्हू सोचंदा आहिनि कि भॻवानु असांखे आशीर्वाद थो ॾिए, त वृत्ति सां उन्हनि जी मनोकामना पूरी कंदा आहियो। त तव्हां बार बार अहिड़ी दुआ ॾियण वारा ठहो। हाणे जॾहिं असां विश्व जी सर्व आत्माउनि जे प्रति शुभकामना रखंदासीं, उन्हनि जे लाइ सुठो सोचंदासीं, चाहे दुनिया में कोई केतिरो बि ग़लति हुजे त बि ॾिसो पाप करण खां पोइ बि माण्हू सोचंदो आहे कि भॻवानु त मूंखे क्षमा करे छॾंदो, भॻवानु त मूंखे ठुकराईंदो न। त कहिड़े बि रूप में भॻवान खे पंहिंजो मञी करे हलंदा आहिनि, है न। त हाणे असांखे कंहिंसां बि घृणा नफ़रत बि न करणी खपे, चाहे कोई केतिरो बि ग़लति कमु करे अचे त बि उनजे प्रति क्षमा भाव, दया भाव, उन्हनि जे प्रति क्षमा भाव रखो, दया भाव रखो, उन्हनि जे प्रति सुठो सोचो, उन्हनि खे ब्लेसिंग ॾींदा रहो, है न। त तव्हां बार बार अहिड़ी दुआ ॾियण वारा ठहिया आहियो, तॾहिं तव्हांजे जड़ चित्र बि अॼु ताईं दुआयूं ॾींदा रहंदा आहिनि। चलो, परवश आत्मा खे अगरि थोरो सो क्षमा जे सागर जा ॿार क्षमा ॾेई बि छॾनि त सुठो ई आहे न। त तव्हां सभई क्षमा जे मास्टर सागर आहियो न। थिया आहियो या न आहियो? थिया आहियो न। चओ पहिरियों मां, हिन में मां अर्जुन। सभिनि खे क्षमा करो, सभिनि ते रहम करो, सभिनि ते दया करो, सभिनि जे प्रति शुभ भावना, शुभकामना हुजणी खपे, है न। त अहिड़ो वायुमंडल ठाहियो जो कोई बि साम्हूं अचे वो कुझु न कुझु स्नेह वठे, सहयोग वठे, क्षमा जो अनुभव करे, हिम्मत जो अनुभव करे, असां द्वारा कुझु न कुझु स्नेह वठे, सहयोग वठे, क्षमा जो अनुभव करे, हिम्मत जो अनुभव करे, सहयोग जो अनुभव करे, उमंग उत्साह जो अनुभव करे। ईअं थी सघंदो आहे कोई तव्हांखे गारियूं बि ॾे, हिकु बार ॾिनई, ॿी बार तव्हां हुन सां मिलियो त कीअं मिलंदो? क्षमा जे सागर जीअं मिलंदव, सहयोग ॾींदव, स्नेह ॾींदव, उन्हनि खे हिम्मत अॻियां पंहिंजी बुराई कमज़ोरी खे छॾण करण लाइ सहयोगी ठहींदव। त ईअं थी सघंदो आहे। बाबा चवनि था पहिरीं लाइन वारा थी सघंदो आहे, हथु ठाहियो। पहिरियों करिणो पए त सभई कंदा न, टीचर्स कंदा, जॻह जॻह सां ॿारनि जा ईमेल पत्र त ईंदा ई आहिनि, त जीअं पत्र बि लिखियो, लेकिन संकल्प कयो आहे त संकल्प वारनि जो बि यादि प्यार बाप दादा वटि पहुची वियो। पत्र ॾाढा मिठा मिठा लिखंदा आहिनि, पत्र अहिड़ा लिखंदा आहिनि जो लॻंदो आहे कि उमंग उत्साह सां उड़ंदा ई रहंदा आहिनि। पोइ बि सुठो आहे, पत्र लिखण सां पंहिंजे खे बंधन में बंधी वठंदा आहिनि। वाइदो कंदा आहिनि न त चारों ओर जा जो जाते ॾिसनि था, ॿुधनि था, उन सभिनि खे बाप दादा सम्मुख वारनि सां बि पहिरियों यादि प्यार था ॾियनि। छो जो बाप दादा ॼाणंदा आहिनि कि कोई टाइम, काथे कोई टाइम,
लेकिन सभु ॾाढे उत्साह सां वेठा आहिनि, यादि सां ॿुधनि था। अच्छा, सभिनि संकल्प कयो तीव्र पुरुषार्थ में नंबर 1 ठहिणो आहे। कयो, सभिनि संकल्प करो कि असांखे हाणे तीव्र पुरुषार्थ में नंबर 1 ठहिणो आहे। हथ उठायो। अच्छा, सभी टीचर्स उठाइनि था। पहिरीं लाइन वारा त आहिनि ई न। अच्छा, वाइदो इहे बि डायरेक्शन बाप दादा इहे बि डायरेक्शन ॾिनो आहे कि सॼे ॾींहं में विच में 5 मिंट बि मिलनि, उन में मन जी एक्सरसाइज़ करो। छो जो अॼुकल्ह जो ज़मानो एक्सरसाइज़ जो आहे न, त 5 मिंट में मन जी एक्सरसाइज़ करो। 5 मिंट में मन जी एक्सरसाइज़ करो। मन खे परम धाम में वठी वञो। 1 सेकेंड में परम धाम में पहुची वञो मन सां। बाबा चई न मन विमान। हिकु बार बाबा थोड़ा ॾींहं पहिरियों अव्यक्त मुरली में चई न मन विमान, है न। मन खे परम धाम में वठी वञो। सूक्ष्मतन में फ़रिश्तेपन के यादि करो। पूज्य रूप खे यादि करो। ब्रह्मण रूप खे यादि करो। पोइ देवता रूप खे यादि करो। केतिरा थिया? 5 थिया न, त 5 मिंट में 5 ही एक्सरसाइज करो। हिकु मिंट करो। 1 मिंट परम धाम में वेही रहो। 1 मिंट सत्युग में वञी वेही रहो। 1 मिंट पंहिंजे भक्तनि खे पूज्य स्वरूप में पंहिंजे भक्तनि जे साम्हूं हली वञो। 1 मिंट ब्रह्मण परिवार, पूरे ब्रह्मण परिवार असांजे साम्हूं, असां ब्रह्मण उन्हनि खे सहयोग जी किरनियूं ॾियो, है न। 1 मिंट फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी वञो। त ईअं 1 मिंट करो त हलंदे फिरदे, त 5 मिंट में 5 एक्सरसाइज करो। चाहे सॼे ॾींहं में हलंदे फिरदे इहा करो न। हलंदे फिरदे ये अभ्यास करो। कॾहिं निराकार स्थिति में हलो, कॾहिं फ़रिश्ते स्थिति में, कॾहिं पूज्य स्वरूप में, कॾहिं पंहिंजे सत्युगी देव स्वरूप में, कॾहिं पंहिंजे ब्रह्मण स्वरूप में, है न। त हीअं करे हलो त सॼे ॾींहं में हलंदे फिरदे इहे करे सघंदा आहियो। हिन जे लाइ मैदान न खपे, दौड़ी न लॻाइणी आहे, न कुर्सी खपे, न सीट खपे, न मशीन खपे। जीअं ॿियो एक्सरसाइज़ शरीर जी आवश्यकता आहिनि, उहो भले करो, उन जी मना न आहे। लेकिन इहे मन जी ड्रिल एक्सरसाइज़ मन खे सदा ख़ुशि रखंदी आहे न। परम धाम में हली वञो त केॾो सुठो लॻंदो आहे। फ़रिश्तनि जी दुनिया में हली वञो त केॾो सुठो लॻंदो आहे। पंहिंजी सत्युगी देव दुनिया में हली वञो त केॾो सुठो लॻंदो आहे। पंहिंजे पूज्य स्वरूप में भक्तनि खे ॾियण में, उन्हनि खे किरनियूं ॾियण में केॾो सुठो लॻंदो आहे। पंहिंजे ब्रह्मण परिवार में ब्रह्मणनि जो किलो मज़बूत रहे, सभिनि खे सहयोग जी किरनियूं ॾेई करे सभिनि खे बाप समान ठाहिण में केॾो सुठो लॻंदो आहे, है न। त जेकी बि ॻाल्हियूं हूंदियूं न, उन्हनि सां निकिरी होॾे हली वञो। त बाबा चवनि था त हिन सां मन खे सदा ख़ुशी रहंदी। ऐं सम्झो था ॿाहिरि सेवा नथा करणु वञो त ईअं कंदव त तव्हांखे लॻंदो कि हा मां कुझु करां थी, है न। उमंग उत्साह में रहंदव, उड़ती कला जो अनुभव कराईंदव। त हाणे इहे ड्रिल सभी शुरू करो, परम धाम खां देवता ताईं। बाप दादा ड्रिल कराई। अच्छा, चारों ओर जी सदा पंहिंजी वृत्ति सां रूहानी शक्तिशाली वायुमंडल ठाहिण वारा तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे
सदा पंहिंजे स्थान और स्थिति की शक्तिशाली वाइब्रेशन में अनुभव कराइण वारे दृढ़ संकल्प वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा दुआयूं ॾियण दुआयूं वठण वारा रहमदिल आत्माउनि खे दुआयूं ॾियो दुआयूं वठंदा वञो। सदा पंहिंजी उड़ती कला जो अनुभव करण वारा डबल लाइट आत्माउनि खे सदा पंहिंजी वृत्ति द्वारा रूहानी शक्तिशाली वायुमंडल ठाहिण वारा तीव्र पुरुषार्थी सदा पंहिंजी स्थान स्थिति की शक्तिशाली वाइब्रेशन में अनुभव कराइण वारा दृढ़ संकल्प वारा श्रेष्ठ आत्मायूं सदा दुआयूं ॾियण दुआयूं वठण वारा रहमदिल आत्माउनि खे सदा पंहिंजी उड़ती कला जो अनुभव करण वारा डबल लाइट आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना विशाल बुद्धि द्वारा संगठन जी शक्ति खे वधाइण वारा सफलता स्वरूप ठहो। संगठन जी शक्ति खे वधाइण वारो ये ब्रह्मण जीवन जो पहिरों श्रेष्ठ कार्य आहे। संगठन जी शक्ति खे वधाइणो इन जे लाइ जॾहिं कोई बि ॻाल्हि मेजॉरिटी वेरीफाई कंदा आहियो त जिते मेजॉरिटी आहे हुते मां ये संगठन जी शक्ति खे जाते मेजॉरिटी आहे उते मां आहियां ये संगठन जी शक्ति खे वधाईंदा आहिनि। इन में ईअं बड़ाई न ॾेखारियो कि मुंहिंजो वीचार त ॾाढो सुठो आहे भल केतिरो बि सुठो आहे लेकिन जाते संगठन टुटंदो आहे न उहो सुठो बि साधारण थी वेंदो आहे न। त जाते संगठन आहे उते मां उन समय पंहिंजे वीचार त्यागपन बि त्यागणो बि पए त त्याग में ही भाग्य आहे न। उन समय पंहिंजे वीचार त्यागणो बि पए त त्याग में ही भाग्य आहे। इन सां ही सफलता स्वरूप ठहींदा समीप संबंध में ईंदा न। त जॾहिं त्यागदव तॾहिं त सफलता स्वरूप ठहींदव न है न। तॾहिं ही बाबा चवनि था समीप संबंध में भी ईंदव। स्लोगन आहे सर्व सिद्धियूं प्राप्त करण लाइ मन जी एकाग्रता खे वधायो। सर्व सिद्धियूं प्राप्त करण लाइ मन जी एकाग्रता खे वधायो। अव्यक्त इशारो आहे समय प्रमाण हाणे मनसा वाचा जी खटी सेवा करो लेकिन वाचा सेवा सहज आहे मनसा में अटेंशन ॾियण जी आवश्यकता जी ॻाल्हि आहे। हिन करे सर्व आत्माउनि जे प्रति मनसा में शुभ भावना शुभकामना जे संकल्प हुजनि। बोल में मधुरता संतुष्टता सरलता जी नवीनता हुजे। बोल में मधुरता संतुष्टता सरलता जी नवीनता हुजे त सेवा में सहज सफलता मिलती रहंदी। बोल में मधुरता संतुष्टता सरलता जी नवीनता हुजे त सेवा में सहज सफलता मिलती रहंदी। मनसा में शुभ भावना शुभकामना बोल में मधुरता संतुष्टता सरलता जी नवीनता हुजे त सेवा में सहज सफलता मिलती रहंदी। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।